शमशेर खान मदारी साहब। जी नाज़रीन, कंदकोट लग गोठ चीमन में असां हिते मौजूद आहियूं, जिते जेको आहे त घोड़नि जी रोड जो जेको आहे मेलो हिते मतल आहे। जेको आहे त शहबाज़ खान सोरियाणी जे यादि में इहो मेलो मचायो वञे पियो। अचो त उन्हनि शहरनि खां हिते जेके मेले में आया आहिनि इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे मेले जे हवाले सां। जो शौक़ु आहे असांजो पुराणो वॾनि खां वठी हलंदो पियो अचे ऐं माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहे। हर माण्हू खे जेको आहे त मज़ो पियो अचे। बसि सिर्फ़ु शौक़ जी वजह जे करे घोड़ा जेके आहिनि सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब खां आयल आहिनि, सरदार सभु आयल आहिनि महिरबानी। बसि इहो ई प्रोग्राम आहे। घोड़नि जा जेके कहिड़ा जेके मशहूरु घोड़ा आहिनि जेके हिते जेको घोड़ा आहिनि सरदारनि जा आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि घोड़नि जा। हर हिकु शौक़ीन जा पंहिंजनि घोड़नि ते नाला रखिया विया आहिनि। खान पावर आहे, सरदार मीर अज़हर खान लेगारी आहे, सरदार निसार अहमद खान खोसो आहे, ये मुख़्तलिफ़ मीर अब्दुल जब्बार खान सुंदरानी आहे, मीर रियाद खान मदारी आहे, मुख़्तलिफ़ आहे। ज़बरदस्त माशाअल्लाह। घोड़नि सवारी माशाअल्लाह ॾाढी भली आहे, ॾाढो मज़ो आहे हिते। मां पाण कराची खां आयो आहियां हिते, नाना बुआ ने मूंखे घुरायो आहे, ॾाढो मज़ो आहे। हाँ, हिकु ॿ दफ़ा कई आहे। सरे अलहमदुल्ला वॾो रौनक अलहमदुल्ला असांखे वॾी ख़ुशी आहे। अलहमदुल्ला हिते रोड थिए थी, घोड़नि जी मेल थिए थी, आवाम वॾो ख़ुशि आहे। अलहमदुल्ला हिते सालाणो थिए त असांजो दिलि ख़ुशि थींदो आहे। अलहमदुल्ला न असांखे परेशानी आहे न टेंशन आहे। इंतिज़ामिया वारा बि अलहमदुल्ला पंहिंजी कोशिशि जारी रखनि था। असांखे ॾुखियो बि ॾींहुं असां कॾहिं न अलहमदुल्ला अॼु रौनक ज़बरदस्त आहे। असां ख़ुशि आहियूं हरदमि, अवाम ख़ुशि आहे, सॼो ख़ुशि आहे, असां बि ख़ुशि आहियूं। सर हर माण्हू हर ज़िले कश्मीर जा, घोटकी जा, हैदराबाद जा सभु जेके आहिनि, सरदार बि आहिनि, मोहम्मद मियां सुमरो साहब खान बि आयो, मीर आबिद खान बि अचण वारा बि आहिनि, मुतार साहब बि आहिनि, सुमर खान बाजकाणी बि आहे, मीर बाबल खान बाजकाणी बि मौजूदु आहिनि। सही अलहमदुल्ला वॾी ख़ुशी थी अलहमदुल्ला। जी बाबा घोड़नि जी जेको दौड़ हले बिस्मिल्लाह रहमान रहीम। मेहरबानी तव्हांजी जो तव्हां असांजे हिन इवेंट में शामिलु थिया आहियो। हीअ असांजो मेलो जो आहे, असां पहिरियों दफ़ो असांजो सौट मामो फ़ौत थिया, उन जी यादगार शहबाज़ खान ऐं बशीर खान सोरियाणी जी यादि में करायो आहे। ऐं अलहमदुल्ला हिकु हफ़्ते खां वठी महिमान असां वटि आयल आहिनि ऐं घोड़नि समेत ऐं सभई सरदार बलूचिस्तान जा, सिंध जा ऐं पंजाब जा हिन मेले में शरीक आहिनि, उनजा घोड़ा बि शरीक आहिनि। अलहमदुल्ला हिन वक़्तु ताईं असांजो मेलो बहितरीनु तरीक़े सां हले पियो ऐं जेको आहे तो अलाह कंदो हिनजो इख़्तिताम बि सुहिणे नमूने सां थींदो ऐं बहितरीनु मेलो आहे। इवेंट आहे, हिकिड़ो स्पोर्ट्स आहे ऐं स्वार ऐं मालिक जेके आहिनि उहे इंजॉय करनि था। ॿिया आम हितां जा जेके माण्हू आहिनि उहे बि इंजॉय करनि था।
तव्हांजी महिरबानी तव्हां असांजे कहिड़ा मशहूरु घोड़ा जेके हिते शिरकत कई हिते सरदार याद खान मदारी जो टिकू घोड़ो आहे ऐं मीर मंजूर ख़ान जो आहे मोरज़ादो निसार अहमद ख़ान खोसे जो घोड़ो आहे पंहिंजो जेको आहे तो मजनू घोड़ो आहे शफ़क़त ख़ान जखराणी जो अब्दुल जब्बार ख़ान सुंदराणी जो घोड़ो आहे असांजा पंहिंजा घोड़ा आहिनि सम्झो न असांजे सौट सैफुद्दीन ख़ान जा घोड़ा आहिनि पहिरें क्लास जा उहे बि हिन में हिसो वठनि था पिया अने अलहमदुलिल्लाह सुहिणे नमूने सां मेलो हले पियो सुठा सुठा घोड़ा हलिया आहिनि 5-6 जोड़ा मीर मंजूर ख़ान जा आहिनि 5-6 जोड़ा असद ख़ान मदारी साहिब जो घोड़ियूं घोड़ा आहिनि अकराम ख़ान मदारी सरदार अकराम ख़ान मदारी जा घोड़ा आहिनि उहे बि साहिब रहंदा उनजा ई पहिरें क्लास जा घोड़ा आहिनि उहे महिरबानी करे आया आहिनि सभई मदारी बिरादरी पावर बिरादरी असांजी पंहिंजो जेको आहे तो लिगारी बिरादरी मदारी बिरादरी खोसा बिरादरी जखराणी सभु असांजी ये जो इवेंट थे पियो मरूम शहबाज खान आहे बशीर खान जेको आहे सोराणी जे हवाले सां इवेंट थे पियो हिते जेको आहे सिंध बलोचिस्तान जा पूरे पाकिस्तान जा जेको घोड़नि जो जेको आहे दौड़ थिए पई हिननि इहो ई जेको चयो त असांखे वॾी ख़ुशी थी आहे हीउ जेको मेलो मतल आहे हीउ जेको पूरी दुनिया जा हिते माण्हू शरीक थिया आहिनि ऐं अहिड़ा जेको प्रोग्राम ईंदड़ बि जेको आहे कराए वेंदा नज़ीर मीराणी सोच टीवी कंदकोट सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।